नाज़िन हैदराबाद में गंदे पानी जे नाले मां नौजवान जो लाश हथायो आहे। अपडेट मालूम कयो था अब्दुल रसूल चांडुका जी। अब्दुल रसूल, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? या बिल्कुल सलेली थाने जे हद आहे रहमान टाउन वारो इलाइक़ो आहे। उन गंदे पानी में एक नौजवान जो लाश हथायो आहे, जॾहिं त इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो, जंहिंखां पोइ पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ पहुचायो आहे। जंहिं त जेको पहुती आहे उनजी जेका सुञाणप आहे उहा हमाद आरई तौर थी आहे। उनजी लाश बि रहमान टाउन वारे इलाइक़े में ॿुधाई पंहिंजे संदसि जे वालिद सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि खां उनजो नौजवान लापता हुयो। उन्हनि मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई, थाणे ते बि रिपोर्ट दाख़िल कई, जंहिंखां पोइ हींअर उनजो नाले मां लाश मिलियो आहे। जॾहिं त पोती जे वालिद जो चवणु आहे त जेको नालो आहे उनजी गहराई तमामु नंढी आहे ऐं उते केरु ॿुॾी मरण जो जेको वाक़ियो आहे उहो पेश नथो अची सघे। ऐं जॾहिं त हुनजे पुट खे कंहिं क़त्ल करे ऐं लाश जेको आहे नाले में उछलाए वियो आहे ऐं पुलिस खे इनजी मुख़्तलिफ़ रुकनि खां जांच करणु घुरिजे। जॾहिं त ॿिए तरफ़ असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे मुलेली पुलिस सां, हुनजो चवणु आहे त वाक़ियो क़त्ल या ख़ुदकशी थी सघे थो। इन बाबति हू मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे रहिया आहिनि। जीअं ई का अपडेट ईंदी उहो मीडिया आॾो ज़ाहिर कई वेंदी। जॾहिं त ॿिए तरफ़ सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर पोती जे लाश जो जेको पोस्टमार्टम आहे उहो पिणु सिविल अस्पताल हैदराबाद में कयो। पंहिंजे संदसि जेके वारिस आहिनि उहे मौजूदु आहिनि। जी, वॾी महिरबानी अब्दुल रसूल अपडेट खां आगाह करण जे लाइ।